अच्छा भला हाणे सवाल सोचेव त दुनिया जा 4 मुश्किल तरीन कम कहिड़ा आहिनि? मैडम सोचा। हाँ मैडम, माकोड़ीअ खे लिपस्टिक हणाइण ऐं हाथीअ खे हंज में वेहाइण ऐं मच्छर खे कपिड़ा पाराइण ऐं सोयल सेकंड रिपब्लिक स्कूल जे पटे वारनि खे ॻाल्हि सम्झाइण बि वॾो ॾुखियो कमु आहे। वाह वाह, गुड आंसर। वाकई ईअं आहिनि असांजे स्कूल जा पटे वाला। वेरी गुड। अच्छा सबक सुनाओ। याद नहीं। याद नहीं? अगर तुम्हें कल से सबक याद ना हुआ ना तो मैं मुर्गा बना दूंगी। ठीक है, कोका कोला लाएंगे, फिर जम के पार्टी करेंगे। अच्छा असां पोएं हफ़्ते पढ़ियो से ना त टीचर जी डेफिनेशन केर ॿुधाईंदो? नथो अचे? हाँ ॿुधायो। Madam, this word teacher made up 2 words, tea and church. If we remove the word tea, then it will be church. So according to my point of view, all teachers are churchy without tea. My father is also master of biology. He used to say churchy. वेरी गुड। अच्छा भला हाणे इहो केर ॿुधाईंदो त दुनिया में तेज़ तरीन डुकण वारो रेगिस्तान में रुलण वारो जानवर कहिड़ो आहे? मैडम, गडो। न। हाँ ॿुधायो। मैडम, वो तो उठो आहे। वाह वेरी गुड। अच्छा भला इहो केर ॿुधाईंदो त 1947 में छा थियो हो? मैडम 1947 में। हाँ मैडम, 1947 में तो पाकिस्तान पैदा थियो। वेरी गुड। ॾिसो ताने असांजे ॿारनि जे टैलेंट। वाह, इनमें तो टैलेंट कूट के भरा हुआ है। अच्छा भला इहो केर ॿुधाईंदो त 1950 में छा थियो हो? ॿुधायो। 1950 में मैडम पाकिस्तान 3 साल जो थियो। वेरी गुड। अच्छा भला हाणे इहो केर ॿुधाईंदो मोबाइल सब हलाईंदा हो ना त मोबाइल जो वॾे में वॾो कूड़ कहिड़ो आहे? मैडम, मोबाइल जो वॾे में वॾो कूड़? सोचा मैडम। हाँ मैडम, इहो है तो थोड़ी देर में अचां तो। वाह, करेक्ट है। वेरी गुड। अच्छा भला उर्दू जो सवाल था। उर्दू इंटरनेट को उर्दू में क्या कहते हैं? क्यों सवाल है मैडम? सोचा। हाँ, तारा काजा। वेरी गुड। अच्छा हाणे मैथ जो सवाल था। संभला जो 1000 किलो इज इक्वल टू 1 टन त ॿुधायो 3000 किलो इज इक्वल टू घणा टन थींदा? मैडम इन में तो टन नहीं टन इन में जरूर टन थींदो। वाह, वेरी वंडरफुल। वेरी गुड। अच्छा ग्रामर जो सवाल तो केर ॿुधाईंदो? मां तोखे मारियो इन जो फ्यूचर छा थींदो? मैडम, तू माके मारी इन जो फ्यूचर? हाँ मैडम, तू माके मारींदी तो तू जेल वेंदी। अच्छा भला इहो केर ॿुधाईंदो त ईमेल ऐं फीमेल में कहिड़ो फ़र्क़? मैडम, ईमेल जेतिरी भी तरक्की करे पर खबर पहुंचाइण जो तेज तरीन ज़रियो फीमेल ही आहे। वाह, वेरी वो भला कीअं? असां जीअं किताब खोलींदा आहियूं त असांखे निंड अचण लॻंदी आहे। वाह, वेरी गुड आंसर। क्लैपिंग फॉर वेरी गुड। अच्छा भला ॿुधायो ज़मीन ते पहुंदी आहे। वेरी गुड। ॾिसो असांजे ॿारनि जा एक्टिव वॉइस और पैसिव वॉइस में क्या फर्क है आप बताएं? मैडम, एक्टिव, मुझे सोने की चैन कब ला कर दोगी? और इसका पैसिव क्या है? मुझे चैन से सोने कब दोगी? सिट डाउन। उहा कहिड़ी शइ आहे जेका अव्हां वटि आहे ऐं मूं वटि नाहे? केर ॿुधाईंदो? उहा कहिड़ी शइ आहे जेका असां वटि आहे ऐं तव्हां वटि न आहे? हाँ मैडम, उहो त दिमाग़ आहे। बदतमीज़, मां टीचर आहियां। हाँ मैडम, मूंखे ख़बर आहे त तूं टीचर आहीं, का टेलर न आहे जो बार ॾसंदी त मां टीचर आहियां। वाह, असांजो स्कूल एतिरी तरक्की मुंहिंजो मतिलबु आहे तरक्की करे रहियो आहे। मां तमामु घणी ख़ुशि आहियां।
अच्छा भला इहा केरु ॿुधाईंदो त PhD जो फुल फॉर्म छा आहे? नथो अचेव? हाँ ॿुधायो। मैडम PhD जो फुल फॉर्म आहे पाजामा होल्डिंग डिवाइस। वाओ वेरी गुड। अच्छा उर्दू जो सवाल है। नई तहकीक के मुताबिक जब इंसान का ऊपर वाला होंठ नीचे वाले होंठ से मिल जाए तो क्या होता है? मैडम ज्यादा तो कुछ नहीं, बस बहुत ही बंद हो जाता। अच्छा very good। अच्छा करंट छा के चइबो आहे? कुझु तार में हथ जींस ख़बर पइजी वेंदई। अच्छा भला ये केरु ॿुधाईंदो तव्हां टे सूप ॿिनि माण्हुनि ॿिनि धीउनि में कीअं तक़सीम कंदो? मैडम सोचा हाँ अची वियो हिकिड़ी मां हिकिड़ी धीउ हिकिड़ी नानी। वेरी गुड। तव्हां रंग स्टार ज़रूर थींदो। जेकॾहिं मुल्क में पाणी ख़त्म थी वेंदो त छा थींदो? वरी नथो अचे? तव्हां ॿुधायो। मैडम जेकॾहिं मुल्क में पानी खत्म थी वेंदो त खीर खाल्स मिलंदो। वाह वेरी गुड। अच्छा तव्हां भला कल वारी टेस्ट में क्रिकेट जो मज़मून छो न लिखियो हो? मैडम बरसात करे क्रिकेट थी न हुई। अच्छा भला उहा कहिड़ी जगह है जिते मौत ज़िंदगीअ खां पहिरियां ईंदो आहे? हाँ इंग्लिश डिक्शनरी। वेरी गुड। हितां सिज परे या कराची? हाँ ॿुधायो। हाँ मैडम हितां कराची परे आहे। उहो भला कीअं? हाँ मैडम हितां सिज ॾिसी था सघूं पर कराची नथा ॾिसी सघूं। वेरी गुड। वेरी गुड शाबाश वेही रहो। उहो कहिड़ो जानवर आहे जंहिंखे ॾंद न थींदा आहिनि? केरु ॿुधाईंदो? हाँ ॿुधायो। मैडम उहा तो मुझे ॾाढी पुरानी है। वेरी गुड। अच्छा जब आप सुबह देर से उठे तो आपको खाने में क्या मिलता है? मंडी मुझे मतलब है मैडम चप्पल मिलती है। वेरी गुड सच बोलती हैं आप। अच्छा हीरे को हीरा काटता है लोहे को लोहा काटता है तो इस हिसाब से मजनू को कौन काटेगा? हाँ मैडम उसे तो कुत्ता काटेगा। वेरी गुड। वह कहिड़ी शइ है जंहिंखे सिर्फ अवां ॾिसी सघो था? तव्हां ॿुधायो। मैडम वो तो ख्वाब है। वाह वेरी वंडरफुल। वेरी 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 गुड। अच्छा 12 फलों के नाम बताएं। आप बताएं। 1 डजन केला। वो क्यों? 1 डजन में 12 केले होते हैं और केला भी एक फल है। वेरी गुड। वेरी गुड वेरी इंटेलिजेंट। उहा कहिड़ी शइ आहे जेका हलंदे हलंदे थकिजी पवंदी आहे वरी हुनजो गलो वठबो आहे त वरी उहा हलण शुरू कंदी आहे? केरु ॿुधाईंदो? अमां ॿुधायो। मैडम वो पेंसिल है। वेरी नाइस आंसर। वेरी गुड। अच्छा भला इहो ॿुधायो तो सारा दिन एक दूसरे से लड़ने वाले और फिर रात को एक ही मोर्चे में आराम फरमाने वाले दो जंगजू को उर्दू में क्या कहते हैं? मैडम उसे तो मियाँ और बीवी कहते हैं। वेरी गुड। अच्छा इहो केरु ॿुधाईंदो त दुनिया जा 4 वॾा बराज़म कहिड़ा आहिनि? मैडम दुनिया जो 4 वॾा बराज़म इन जो मतलब त आज़म। हाँ मैडम कायद आज़म ऐं मुग़ल आज़म ऐं सिकंदर आज़म ऐं मैडम ॿियो मुंहिंजो चाचो हाजी आज़म। अच्छा भला मैथ जो सवाल अथव। जेकॾहिं 3 मिंटनि में 3 माण्हू पाणीअ जा 3 गिलास पीअनि था त ॿुधायो 50 मिंट में 50 माण्हू पाणीअ जा घणा गिलास पीअंदा? मैडम हाँ अचो 50 गिलास 50। वाह वो तो Very good. तरक्की करे रहे हो। अच्छा ये बताओ नेपोलियन किस जंग में मारा गया? मैडम अपनी आखिरी जंग में। वेरी गुड।
दुनिया में वो केड़ो डॉक्टर आहे जेको पैसा बे न वठंदो आहे सुई पिणंदो आहे? ॿुधायो मैडम वो तो मशहूर है। ॾिसो वेरी गुड टैलेंट। अच्छा ये कौन बताएगा कि दरियाए रावी कहाँ बहता है? आप बताएं। मैडम वो जमीन पर बहता है। वेरी गुड। अच्छा भला उहा कहिड़ी शइ आहे जेका अव्हां जे नक ते वेही अव्हां जा कन पकड़ींदी आहे? मैडम वो केड़ी शइ है जेका असां जे नक ते वेही असां जा कन पकड़ींदी आहे? मैडम सोचा। हाँ मैडम इनका है। वेरी गुड। वाओ वेरी गुड। अच्छा उहा कहिड़ी गेट आहे जे मां दाख़िल नथो थी सघिजे? केरु ॿुधाईंदो? मैडम उहा त अच्छा भला हाणे केरु ॿुधाईंदो उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे खाइण जे लाइ खुशकीअ सां पाणीअ ते वञिणो ई पवंदो आहे? ॿुधायो। हाँ मैडम उहे त गोता आहिनि। उहो वरी कीअं? हाँ मैडम पाणीअ में जो पाणी ॾिसजो पाण ई ख़बर पहुची वेंदा। वाओ वेरी वंडरफुल। कायदे आजम ने पाकिस्तान बनाने का ख्वाब कब देखा? बता। जब वो सो रहे थे। वेरी गुड। अच्छा भला हाणे वाइफ जो फुल फॉर्म केरु ॿुधाईंदो? तव्हां ॿुधायो। मैडम ॾाढो ॾुखियो सवाल आहे अंग्रेजीअ जो। सोचियो। हाँ विदाउट इंफॉर्मेशन फाइट एवरी टाइम। वेरी वेरी गुड। अच्छा लूशाइन तव्हां कॾहिं पैदा थिया हुयो? आचर जे ॾींहुं। हाँ कोड़ी मैडम आचर जे ॾींहुं त मौका हूंदी आहे। हाउ सच्ची आहे? अच्छा दुनिया जे 5 दरियाहनि जा नाला केरु ॿुधाईंदो? मैडम पहिरें दरिया जो नालो सिंधु आहे ऐं ॿिए दरिया जो नालो थोरो ॾुखियो आहे ऐं टे दरिया जो नालो मूंखां विसरी वियो आहे। चौथे दरिया जो नालो किताब में ॾिठो आहे। मैं पंजे ॼाणे तव्हांखां पुछण वारी ॿुधाईंदमि। अच्छा भला इहो ॿुधायो कल्ह मैथ जो होमवर्क छो न करे आई आहीं? मैडम बिजली न हुई। छा? मुंहिंजो मतलब त बिजली न हुई। पोइ मेणबत्ती ॿारे वठी हां। माचिस न हुयो। पोइ माचिस छो न हुयो? बाबा माचिस खणी वियो। पोइ मस्जिद मां खणी वठी हां। पहिरियों त न हुया। पेर वरी छो न थो तलहा? मोटर न पई हले। मोटर वरी छो न पई हले? जनरेटर न हुयो। जनरेटर वरी छो न हुयो? मैडम तव्हांखे केतिरा भेरा ॿुधायां बिजली न हुई। हाणे मां पंहिंजे पिंड पाण खे मुंहिंजो मतिलबु त प्रिंसिपल खे गुज़ारिश कंदसि त ॿारनि खे नसीहत फरमाइनि। हिन प्रेमसरत मौके ते तबसरो करणु चाहियां त यकीनन हिननि मास्तरनि हिन कीकड़ियुनि जी हेॾी वॾी तयारी ॾिसी सभिनी सामेन नाज़रीन ऐं हाज़रीन जे अखियुनि में ख़ुशी जा ॻोढ़ा त नथा ॻड़ी सघनि पर हुननि जी तमामु ख़ुशी कंहिं मौजूदे खां घटि बि न आहे। मां पंहिंजे इदारे जी प्रोग्रेस बाबति ॿुधाईंदी हलां। हुन बारे में हिकु शेर मुंहिंजे ज़ुबान ते तिरकी थो अचे। जो शागिर्द पानी में एल्फी डालकर नहाते फरास। जो शागिर्द पानी में एल्फी डालकर नहाते फरास वो शागिर्द कभी मार खाकर नखरे नहीं करते। मां पंहिंजे स्टाफ जी दिल जी दाहन अंदर जे उथंदड़ आहन लाइ पंहिंजे मोतबर माना वारी सानिया बुखारी खे चवंदसि त उस्तादनि जो मान मथां करण लाइ पंहिंजो सुरीलो ऐं दर्दीलो आवाज़ हाज़रीन ताईं पुॼाए तेसि ताईं मां वालिदेन खां हिसाब किताब सिधो करे वठां। आई मीन मुंहिंजो मतिलबु आहे पैसा हुन पैसे सां पंहिंजो खिस्सो गरम करे वठां। मैडम मुझे भी एक सवाल पूछना था। शराब पीने वाले को शराबी कहते हैं, उस हिसाब से चाय पीने वालों को क्या कहेंगे? चाय पीने काउस को जवाब मां ध्यान थी नी। हाँ चाय पीने वाले के टीडी यानी टी ड्रिंकर चइबो। गुड। ये तो मां मैडम फिश आई मीन पुष्पा तव्हां बि हलो वालिदेन जा खीसा आई मीन अकाउंट साफ़ करे अचो। गुड़िया तव्हां क्लास में बीहो। जानी पड़ेगी जरा खुद को टीचर बना कर तो देखो। नींद में आएंगे स्कूल के सपने पढ़ाने पड़ेंगे तुलबाज अपने सर वहीद जैसा बन कर तो देखो। तुम्हें नौकरी
जरा खुद को टीचर बना कर तो देखो। बारो तव्हां हिकु मां सवाल पूछण चाहींदी। केरु ॿुधाईंदो तव्हां? स्कूल कौन सी जगह है? मैडम, स्कूल वो जगह है जहाँ बच्चों को कूटा जाता है और उनके वालिदैन को लूटा जाता है। बारो मनी दिल थी चए त तव्हांखे हिकिड़ो शेर ॿुधायां। उस्तादों को कह दो कहीं और ठिकाना कर दें, उस्तादों को कह दो कहीं और ठिकाना कर दें। तुम्हारे स्कूल में 4 चांद लगाने के लिए मेरा पुष्पा ही काफी है। हाणे बीहो त मां ॾिसां त निभागी वई फीस भी पघार भी थोरी आहे वरी व्यापारनि। हाँ वञो मथो छॾियो, हलो हलो। अॼु